أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أقم الصلاة طرفي النهار وزلفا من الليل إن الحسنات يذهبن السيئات ذلك ذكرى للذاكرين صدق الله العظيم। अल्लाह तबारक व ताला तव्हां ऐं असांखे पैदा करणु फरमायो आहे पंहिंजी इबादत जे लाइ। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बुल आलमीन फरमायो आहे त इंसान ऐं जिन्नात खे मां रब जेको पैदा कयो आहे उमाज़ पंहिंजी इबादत जे लाइ। तंहिंजे करे तव्हां असांखे जेका अल्लाह ताला ज़िंदगी अता करे उन ज़िंदगी जे अंदरि इंसान अल्लाह जी इबादत कंदो रहे, नमाज़ पढ़े, रमज़ान शरीफ़ अचे तो रोज़ा रखे। जेकॾहिं माल ऐं मिल्कियत अल्लाह ताला उनखे अता कयो आहे त पोइ इंसान ज़कात बि अदा करे, बैतुल्लाह जो हज बि करे अचे। पर जेकॾहिं सफ़ा ग़रीब आहे, ज़कात बि उनजे मथां न आहे, बैतुल्लाह जो हज बि न आहे, पर कम अज़ कम कलमे पढ़ण खां बाद में इंसान जे मथां, ग़रीब इंसान जे मथां जंहिंमें को ख़र्च बि कोन्हे, नमाज़ ऐं रोज़ो इहो इंसान जे मथां लाज़मी आहे त इंसान नमाज़ पढ़ंदो रहे, रमज़ान अचे तो रोज़ा रखंदो रहे। छो त क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह ताला इहा ई ॻाल्हि बयानु कई आहे, अक़ीमिस सलात तरफ़ई नहार, नमाज़ जी इंसान पाबंदी करे, सुबुह ऐं शाम, मंझंदि, राति 5 वक़्त कम अज़ कम इंसान नमाज़ जी पाबंदी करे। छो त नमाज़ हिकिड़ो अहिड़ो फ़रीज़ो आहे जो नमाज़ पढ़ण जे करे अल्लाह तबारक व ताला इंसान जा गुनाह, इंसान जेके बुरायूं करे थो पियो, उहे बुरायूं मिटिजी वेंदियूं आहिनि नेकियुनि जे करे। ज़ाहिर आहे नमाज़ खां वधीक ॿी कहिड़ी नेकी आहे। त तव्हां असांजे मथां लाज़िम इहा शइ ज़रूरु आहे त तव्हां असां अल्लाह जी इबादत कयूं, पूॼा अल्लाह जी कयूं। रब साईं फरमाए थो त ज़िक्रा लिज़ाकिरीन, इहा नसीहत खे मञण वारनि जे लाइ नसीहत आहे। यानी इहा वॾी ॻाल्हि अल्लाह तबारक व ताला बयानु करे थो, फरमाए तव्हां खां गुनाह थींदा वञनि, तव्हां नेकी कयो त नेकियुनि जे करे तव्हांजो बुरायूं मिटिजी वेंदियूं आहिनि। तौबा इस्तिग़फ़ार बि नमाज़ में आहे, आजिज़ी बि नमाज़ में आहे। तंहिंजे करे तव्हां असां नमाज़ पढ़ूं, तौबा इस्तिग़फ़ार कयूं पंहिंजे गुनाहनि खां जेके सुबुह ऐं शाम तव्हां असां सोचूं ई नथा। खिलंदे खिलंदे, घुमंदे फिरंदे, ॿ ॼणा गॾिजी करे इंसान पाण में वेहनि था पिया, इंसान खां गुनाह थी था वञनि पिया। तव्हां असांजो वाह में गुमान बि न हूंदो आहे कॾहिं कॾहिं त तव्हां असां का गुनाह जो कमु कयूं, पर गुनाह थी वेंदो आहे। जीअं 2 माण्हू 3 पाण में गॾिजी करे वेहनि था त चौथे मुस्लमान जी गिला शुरू था करनि पिया। गिला केॾो वॾो जुर्म आहे। क़ुरान मुक़द्दस जे अंदरि अल्लाह ताला फरमायो ला यक्तब बाज़ुकुम बाज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता। कंहिंजी बि गिला न कयो, ॿिए मुस्लमान जी गिला न कयो, कंहिं इंसान जी गिला न कयो। छो त गिला करणु एतिरो जुर्म आहे ॼण इंसान पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त थो खाए पियो। इहे गुनाह तव्हां असां खां थी था वञनि पिया, खिलंदे खिलंदे, घुमंदे फिरंदे, काचारियुनि में। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला इहा ॻाल्हि बयानु कई आहे त इनल हसनात युज़हिबन सय्यात, बुराइनि खे मिटाइण वारी शइ, इंसान जे आमाल नामे मां बुराइनि खे मिटाइण वारी शइ उहा नेकी आहे। तव्हां असां कम अज़ कम नेकी कयूं। ॿियो न ई थी सघे थी इंसान खां, इंसान पंहिंजी ज़ुबान ते कंट्रोल करे। एॾो हिकिड़ो ज़हरीलो असरु आहे ज़ुबान जो। जीअं दुनिया में जीत जहिड़ा घुमनि था, नांग बलाऊं घुमनि थियूं पियूं, इहे तव्हां असां इंसान ज़ात खे जेकॾहिं खाइनि थियूं ज़ाहिरी एतबार सां पियो, माना ज़हरीला जानवर आहिनि, खाइनि था, ॾंगिनि था, पर ॿिए कंहिंखे, पंहिंजो पाण खे उहे बि न ॾंगींदा आहिनि। ज़ुबान हिकिड़ो अहिड़ो ज़हरीलो आहे
असरु रखे थी पई जो इंसान उन जे करे पंहिंजो पाण थो ॾंगिजे पियो। किथे ईअं न थिए त इंसान पंहिंजे इन ज़ुबान सां ॻाल्हायल लफ़्ज़नि जे करे पंहिंजे नेकिन खे ख़तमु करे जहन्नम में दाख़िल न थी वञे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां कम अज़ कम सुबुह ऐं शाम जेके अलाह तबारक व ताला राति ऐं ॾींहं में 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु कया, तव्हां असां निमाज़ पढ़ंदा रहूं। निमाज़ पढ़िजे अलाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे करे। ईअं न त कंहिंजे ॾेखा ख़ातिर निमाज़ पढ़िजे, माण्हू चवनि त भई हीअ निमाज़ी आहे, माण्हू चवनि त हीअ रोज़ाइत आहे, माण्हू चवनि त हीअ हाजी आहे, माण्हू चवनि त हीअ मुजाहिद आहे। कंहिं बि माण्हू खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे पाण खे निमाज़ी सॾराइण जे लाइ, पंहिंजे पाण खे हाजी सॾराइण जे लाइ इंसान कोई बि अमल न करे। अमल इंसान जेको बि करे उहो अमल अलाह खे राज़ी करण जे करे करे। छो त हिकु हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे, इंसान जेको अमल करे थो ॾेखा जे ख़ातिर, त माण्हू मूंखे निमाज़ी चवनि, मन सल्ला युराई फ़क़द अशरक। जेकॾहिं निमाज़ ॾेखा जे ख़ातिर इंसान पढ़े थो त माण्हू मूंखे निमाज़ी चवनि त उहो शिरक थो करे पियो अल्लाह ताला जी ज़ात सां। जेकॾहिं रोज़ा रखे थो इन जे करे त माण्हू मूंखे रोज़ाइत चवनि, शिरक थो करे पियो। हाजी साहब हज करे थो अचे इन जे करे त माण्हू मूंखे हाजी चवनि, कोई बि अजर न मिलंदो। बजाए गुनाहनि जे माफ़ीअ जे, बजाए इन जे जो इंसान जा गुनाह माफ़ थी अचनि, रहंदो इंसान गुनाहगार थो थिए जेकॾहिं इबादत करे थो ॾेखा जे ख़ातिर। क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व ताला अहिड़ा ई फ़ैसिला करणु फ़रमाईंदो। शेख सादी चयो, रोज़ माशर के जान ख़ुदा जो बुवद अवली पुरसश निमाज़ बुवद। जॾहिं त इंसानियत जी जान ॻरंदड़ हूंदी, पघर पंहिंजे में ॿुॾंदड़ हूंदी, इहो सिज मथां लही करे अची हेठि बीहंदो इंसान जे मथां, अंबिया किरामनि जी ज़ुबान ते हिकिड़ो ई लफ़्ज़ हूंदो, अल्लाहुम्मा नफ़्सी अल्लाहुम्मा नफ़्सी अल्लाहुम्मा नफ़्सी। उन वक़्त में अहिड़े हाल में जॾहिं इंसान पंहिंजे पघर में ॿुॾंदो पियो, पोइ अल्लाह तबारक व ताला इंसान खां पुछा कंदो त बाना निमाज़ पढ़ी आई या निमाज़ न पढ़ी आई? पोइ तव्हां असां छा जवाबु ॾींदासीं उन वक़्त में? तव्हां असांजे ॻोठ में, तव्हां असांजे माले में हिकु खां न बल्कि 2-2, 3-3 मस्जिदूं आहिनि, रोज़ानो 5 दफ़ा उन में अज़ान अचे थी पई, मुअज़िन अज़ान ॾिए थो पियो, हय्या अल सलाह हय्या अल फलाह। तव्हां असां जी कंध वराए बि नथा ॾिसूं पिया त इहो छो थो सॾे पियो, छा थी वियो अथसि, छा जे लाइ सॾे थो पियो? तंहिंजे करे इंसान ज़ात खे घुरिजे त इंसान अलाह जे मुनादी यानी मुअज़िन जे सॾ खे क़बूल करे निमाज़ पढ़े। पोइ अल्लाह तबारक व ताला निमाज़ी खां पुछा कंदो, ॾे हाल निमाज़ पढ़ी? चईंसि निमाज़ पढ़ी आयो आहियां। छा जे लाइ पढ़ी? चईंसि तोखे राज़ी करण जे करे। अल्लाह ताला फ़रमाईंदो, बाना कूड़ थो हणे पियो, तूं निमाज़ इन जे लाइ पढ़ी त माण्हू तोखे निमाज़ी चवनि, उहे दुनिया में तोखे निमाज़ी चवंदा। माण्हुनि जे ॾेखा जे ख़ातिर तूं निमाज़ पढ़ी, मूं रब खे राज़ी करण जे करे तूं निमाज़ न पढ़ी, तंहिंजे करे माण्हू दुनिया वारा तोखे निमाज़ी चवनि था पिया। फ़रिश्तनि खे अल्लाह ताला हुकुम फ़रमाईंदो, हिन खे जहन्नम जे अंदरि फिटो कयो। अहिड़े नमूने हाजी साहब ईंदो, मुजाहिद ईंदो, हाजी साहब खां अल्लाह ताला पुछा कंदो, हाजी साहब ॾे हाल अहवाल, निमाज़ पढ़ी, ओ हज करे आहीं? चईंसि हज करे आहियूं। छा जे करे? चई तोखे राज़ी करण जे करे। रब्बुल आलमीन फ़रमाईंदो, कूड़ हणे थो। हाजी इन जे करे हज करे आहीं त माण्हू तोखे हाजी चवनि, उहे दुनिया वारा तोखे हाजी चवनि था पिया। फ़रिश्तनि खे अल्लाह ताला हुकुम फ़रमाईंदा आहिनि, ॾेखा जे ख़ातिर, दुनिया में हाजी सॾराइण जे ख़ातिर हिन मूं रब जी इबादत कई, हज करे आयो, तंहिंजे करे हिन खे जहन्नम जी बाह में फिटो कयो वञे। मुजाहिद ईंदो, अल्लाह तबारक व ताला खां पुछा कंदो, ॾे हाल कोई अमल करे आयो आहे? चईंसि तुंहिंजी राह में लड़ंदे लड़ंदे शहीद थी करे आयो आहियां, पंहिंजी जान ॾेई करे तो ॾे आयो आहियां, तुंहिंजी रज़ा जे करे। रब साईं फ़रमाईंदो, तूं जिहाद इन जे लाइ कयो, ॾेखा जे ख़ातिर। माण्हू तोखे मुजाहिद चवनि था, माण्हू तोखे बहादुर चवनि था पिया, तंहिंजे करे तूं जंहिं कम जे करे एॾो वॾो कमु करे आहीं, जिहाद कयो अई माण्हुनि जे मुजाहिद सॾाइण जे करे, पंहिंजी बहादुरी ॾेखारण जे करे, उहो कमु तुंहिंजो थी वियो आहे दुनिया में। तंहिंजे करे मूं रब जे राज़ी न करण जे करे, तूं राज़ी करण जे करे तूं को बि अमल न कयो हुयो। तंहिंजे करे इन अमाल, ॾेखा वारे अमाल जे करे रब साईं फ़रमाईंदा, हिन खे बि जहन्नम में फिटी कयो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला खां इंसान पनाह घुरे। अमाल जेको बि करे इंसान, अमाल साले करे, अल्लाह जी रज़ा जे करे इंसान अमाल करे, तां त इहे अमल तव्हां असांजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजनि। दुनिया जे अंदरि जेका इंसान ज़िंदगी गुज़ारे थो, ज़िंदगी जे अंदरि इंसान हमेशह जे लाइ
पंहिंजी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, दुनिया वारी ज़िंदगी भी सुकून में गुज़रे, आख़िरत वारी ज़िंदगी भी सुकून में गुज़रे, उन जे लाइ लाज़िम आहे त इंसानु अमाल साले करे। तव्हां असांखे मरणो आहे, मरण खां पोइ कंहिंखे को माल मिल्कियत कमु थोरे ईंदो, न अहल अयाल कमु अचे थो, न माल मिल्कियत कमु अचे थो पियो। मरण खां बाद में क़बर जी नंढड़ी कोठड़ी में इंसान खे जेकॾहिं कमु अचनि था न, उहे अमाल साले कमु अचनि था। तव्हां असांखे क़बर जे अंदरि जेकॾहिं कमु ईंदी त निमाज़ कमु ईंदी, तव्हां असांखे जेकॾहिं क़बर जे अंदरि कमु ईंदो त क़ुर पाक कमु ईंदो, जेकॾहिं तव्हां असांखे क़बर में कमु ईंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान कमु ईंदो, अलाह जी ज़ात खे अकेलो सम्झणु कमु ईंदो। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त क़बर इंसान खे रोज़ानो 3 दफ़ा सॾु कंदी आहे, ऐं इंसान मां अकेला बि जो घर आहियां, पंहिंजे लाइ को साथी खणी अचिजांइ। मां कीड़नि ऐं मकोड़नि जो घर आहियां, पंहिंजे लाइ को कीड़नि मकोड़नि खां बचा खणी अचिजांइ। मां ऊंधाई जो घर आहियां ऐं पंहिंजे लाइ का रोशनी खणी अचिजांइ। ज़ाहिर आहे उते रोशनी जे लाइ तव्हां असांखे को माल मिल्कियत कमु न ईंदो। वहशत जो घर आहे, उते जेकॾहिं तव्हां असांखे कमु ईंदो, अमाल साले कमु ईंदा, क़ुर शरीफ़ कमु ईंदो, निमाज़ तव्हां असांखे उते कमु ईंदी, तव्हां असांखे उते जेको आहे सो रमज़ान जा रोज़ा कमु ईंदा। बहरहाल इंसान खे मरण खां पोइ जेकॾहिं कमु अचण वारी शइ आहे त उहा अमाल साले आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुनिया मज़रअतुल आख़िरा, दुनिया जेका आहे न उहा आख़िरत जे लाइ पोखण जी जाइ आहे। त तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां हिते के सुठा अमाल पोखियूं। ज़ाहिर आहे इंसान जहिड़ी पोख कंदो आहे फल बि ओड़ो ई खणंदो आहे। कणक पोखींदो त कणक मिलंदी, सारियूं पोखींदो त सारियूं मिलंदियूं, कमंद पोखींदो त कमंद मिलंदो। कॾहिं ईअं न थियो आहे त इंसानु सारियूं पोखे ऐं फसल में जेको आहे सो कणक खणी करे अचे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां अमाल साले कयूं। अमाल साले कजे इंसान त अमाल साले जो सुठो बदिलो मिलंदो, दुनिया में बि सुठो बदिलो मिलंदो, आख़िरत में बि सुठो बदिलो मिलंदो। जेकॾहिं तव्हां असांखां अमाल साले थियनि ई नथा पिया त आख़िरत में तव्हां असां कहिड़ी उमेद रखूं था पिया। कलमो तव्हां असां पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त कलमो तव्हां असांखां इन ॻाल्हि जी घुर करे थो, तक़ाज़ा करे थो त मुस्लमान थियो आहे। हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे त तूं अलाह जी इबादत कर। कम अज़ कम तूं इंसान पंहिंजी जवानी खे ईअं ज़ाय न कर जो अलाह जी इबादत ई न करे। तव्हां असांखां गुनाह थी था वञनि पिया, तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां तौबा इस्तिग़फ़ार कयूं अलाह तबारक व तआला जे साम्हूं। तौबा जे लाइ त एॾी वॾी का शर्त बि कोन्हे भई तौबा इस्तिग़फ़ार करे इंसान के मस्जिद में वञे, के मौलवी जे साह में वञे, कंहिं जेको आहे सो वॾे मजमे में वञी करे तौबा इस्तिग़फ़ार करे। तौबा त तव्हां असांजे मथां लाज़िम आहे, तव्हां असांखे अकेली जॻह ते वेही करे, घर जे कुंड में वेही करे, राति जी ऊंधाई में वेही करे इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं पंहिंजे गुनाहनि खे रखी करे तौबा इस्तिग़फ़ार करे, अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं अची करे इन ॻाल्हि जो इक़रारी थिए त रब मां त गुनाहगार आहियां, मूंखां त गुनाह थी विया आहिनि, मां त सॼी ज़िंदगी तुंहिंजी नाफ़रमानी कया, पर अॼु मां पंहिंजे गुनाहनि ते पछताए करे तूं जे साम्हूं आयो आहियां। हीअ पंहिंजी इज़त वारी पेशानी जॾहिं इंसान सजदे में रखी करे अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾींदो आहे त अल्लाह तबारक व तआला त रहमान आहे, रब साईं त रहीम आहे, गफ़ार ऐं गफ़ूर आहे। तव्हां असांजे मथां रहम करे थो पियो, तव्हां असांजे मथां गफ़ार बणिजी करे तव्हां असांजा गुनाह माफ़ थो करे पियो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जेकॾहिं पंहिंजे कयल गुनाहनि ते पछताए अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं इज़त वारी पेशानी रखी करे रब साईं खे जेकॾहिं सॾे थो पियो ऐं अखि मां जेकॾहिं हिकिड़ो ॻोढ़ो अल्लाह जे ख़ौफ़ मां वही थो पवे त अल्लाह ताला ज़िंदगी जा गुनाह माफ़ थो करे छॾे पियो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजे थो त तव्हां असां तौबा इस्तिग़फ़ार बि कयूं। रोज़ाना जे एतबार सां इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते अची करे तौबा करे, अल्लाह तबारक व तआला यकीनन तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। हिकिड़ो बदू बाराड़ी जो माण्हू आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची करे अर्ज़ु कयईं साईं मां अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरां थो, छा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात वेझी आहे या परे आहे? जेकॾहिं परे आहे त ॾाढियां दुआ घुरूं, जेकॾहिं वेझो आहे त पोइ असां आहिस्ता दुआ घुरूं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोई बि जवाबु न ॾिनो। अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं क़ुर जेको आहे न नाज़िल थियो, इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। अल्लाह तबारक व तआला त तव्हां असांखे सफ़ा वेझो आहे, पर उदू रब्बकुम तज़रुअन व ख़ुफ़िया, फरमाए पंहिंजा रब खे सॼो आजिज़ी सां सॼो आस्ता वेही करे दिलि में सॼो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे सीननि जा राज़ बि ॼाणे थो पियो। इंसान जेकॾहिं वेही करे कंहिं घर जी कुंड में
अल्लाह रब्बुल आलमीन जे सामे अकेलाइप में रात जी ऊंधाई में उथी करे अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी जेकॾहिं माफ़ी वठे त यकीनन अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। पर जेकॾहिं तव्हां असां अल्लाह जो दरवाज़ो छॾे ॾिनोसीं पोइ यकीनन इंसान जेको आहे सो दर दर ते वञी करे धिका खाईंदो। तव्हां असां ॾिसूं दुनिया जो हाल छा थी चुको आहे। हर इंसान पंहिंजी पंहिंजी परेशानी में ज़िंदगी गुज़ारे थो। घर में जेकॾहिं 4 भाती आहिनि त चइनी मां कंहिंखे बि सुकून कोन्हे। कमाइनि बि चारई था पिया, पीउ बि कमाए थो, पुटु बि कमाए थो, घरवारी सॼो ॾींहुं ग़रीब लोड़ींदी थी वठे पई, उहा बि कमाए थी पई, बच्चा ॿार कमाइनि था पिया, पर तव्हां असांजी घर जी पूरत नथी थिए पई। जॾहिं बि इंसानु ॾिसे थो त हमेशह जे लाइ खसारे ऐं खसारे में वञे थो। इहो वॾे में वॾो वजह इहो आहे त तव्हां असां अलाह जो दर छॾियो आहे, अलाह जी इबादत छॾी आहे। क़ुर पाक जे अंदरि बि अलाह ताला इहो ई बयानु फरमायो आहे, मन अरद अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नका। जेकॾहिं तव्हां मूं रब जो दरवाज़ो छॾे ॾींदो त मां रब तव्हांजे मथां ज़िलत मुसलत कंदुमि। उहा ज़िलत मुसलत अहिड़ी कंदुमि, रब साईं फरमाए थो पहिरियों त दुनिया जे अंदरि तव्हांजे रिज़िक रोज़ी खे तंग करे छॾींदुमि। इंसानु कमाए थो, कमाए कमाए थकिजी पवे थो पियो, पर तव्हां असांजे रिज़िक रोज़ी में अलाह तबारक व तआला बरकत अता नथो करे पियो। वजह इहो आहे त तव्हां असां अलाह तबारक व तआला जो दरवाज़ो छॾे ॾिनो आहे त क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व तआला नशर यौमल क़यामत यामा क़यामत जे ॾींहुं बेनिमाज़ी इंसान खे जीअं अलाह जो दरवाज़ो छॾियो आहे, अलाह जे दरवाज़े ते अची करे तौबा इस्तिग़फ़ार नथो करे पियो, रब साईं फरमाए थो क़यामत जे ॾींहुं मां हुनखे अंधो करे उथारींदुमि। त इहो इंसानु सड़ींदो, सॾे थकिजी पवंदो, रब साईं जे साम्हूं इल्तिजा कंदो, रब जॾहिं मां दुनिया खां आयो हुउमि तोॾे तॾहिं त मूंखे नज़र हुई, अॼु मां जॾहिं क़बर खां उथी करे माशर जे मैदान ॾे हलां पियो त मुंहिंजे अखियुनि मां नज़र ख़तमु थी चुकी आहे। रब साईं फरमाईंदो दुनिया जे अंदरि जीअं तूं बेपरवाह हुएं, पंहिंजी बेपरवाही ॾेखारींदो हुएं, कॾहिं मुंहिंजे साम्हूं अची करे सजदो न कयई, कॾहिं मूंखां जेका सो पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी न वठई, कॾहिं इस्तिग़फ़ार करण जे लाइ तूं तयारु न हुएं। दुनिया में तूं बेपरवाह हुएं, अॼु ॾींहुं मां जेको आहे सो बेपरवाह आहियां। तंहिंजे करे इंसान ज़ात पंहिंजे परेशानियुनि खे ख़तमु करण जे लाइ, दुनिया या आख़िरत जूं परेशानियूं ख़तमु करण जे लाइ इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान अलाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते मोटी अचे, पंहिंजे रुठल रब खे राज़ी करण जे लाइ अलाह जे दरवाज़े ते मोटी अचे। जॾहिं तव्हां असां तौबा इस्तिग़फ़ार कंदासीं, अलाह जी इबादत शुरू कंदासीं त यकीनन अलाह ताला तव्हां असांजा गुनाह बि माफ़ करणु फरमाईंदो ऐं तव्हां असांजे रिज़िक रोज़ी में बि अलाह तबारक व तआला बरकत अता फरमाईंदो। मरण खां पोइ जेका तव्हां असांखे पंहिंजा मिट माइट खणी करे इन क़बर में दफ़न करे था अचनि पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई आहे, या त जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वेंदी या जहन्नम जे खॾनि मां खॾ बणिजी वेंदी। ज़ाहिर आहे तव्हां असांखे मरणो आहे, मरण खां पोइ वरी इंसान जे लाइ क़बर आहे, वरी क़बर खां पोइ उथणो आहे। इन पंहिंजी क़बर खे संवारण जे लाइ, जन्नत जो बाग़ बणाइण जे लाइ इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान अलाह जी इबादत करे। अकेला पिया वाशत जो घर आहे, कुझु बि कमु न ईंदो इंसान खे। मिट माइट त तव्हां असां ॾिसूं था पिया पंहिंजे वॾनि खे पूरे करे मोटी था अचनि पिया, उते कोई कंहिंजो साथी नथो थिए पियो। जेकॾहिं तव्हां असांजो साथी क़बर ऐं हशर में बणिबो त उहो क़ुर पाक जी ज़ात आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुर पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।